सही सही। अनिल खेलवानी असां सां गॾु आहिनि, अनिल लाल असां सां गॾु आहिनि। वेलकम अदा। ऐं अनिल केलवानी लिखनि था प्राउड ऑफ टू बी सिंधी। ही आहे इंडिया खां, Thank you. अदा असां सां गॾु आहे। इंडिया Thank you. जा Thank माण्हू you. दोस्त साथी असांखे ॾिसनि पिया। अशफाक Thank अहमद you. मेमन लिखनि था त अदा खे वेलकम चऊं था। Thank you. ऐं Thank you. राबिया शेख लिखे थी त वेलकम अदा बेदिल खे। ऐं आबदा हक़ लिखे थी त सलाम अदा खे। ऐं जी मां चयो बसि थोरा तकड़ में वरी सवाल जो सिलसिलो शुरू कयूं था। जेके साथी दोस्त असांखे ॾिसनि पिया त उन्हनि जा मैसेजिस तव्हांखे ॿुधायां। ओके, समी बलोच लिखनि था त को मरी जबलनि तां जबलनि जेॾा सलाम रस्ते में आया। समी साहब लिखनि था। कुर्ब कुर्ब कुर्ब। सही। अदा तव्हां एॾा सुठा रागी आहियो, पोइ तव्हां राग खे पंहिंजो प्रोफेशन छो न ठाहियो? जेके बि उन ज़माने में या पुराणे ज़माने में जेके पॉपुलर कलाम आहिनि उहे यादि करे बाज़ार में ॿुधाइणा था पवनि, तॾहिं 4 पैसा मिलनि था। ऐं कमर्शियल थियण जे लाइ मूंखे ज़ाहिर आहे नकुल धुनूं ॻाइणियूं पवंदियूं, पराया कलाम ॻाइणा पवंदा। ऐं हीअ जेको नचको टपके वारा जेके आहिनि, अजायो झुमिर हणण वारा, छेॼ हणण वारा कलाम मूंखे ॻाइणा पवंदा। मुंहिंजे मुंहं ते कोन थो ठहे। मूं कोशिशि कई आहे हिकिड़ी तख़लीक़ी कमु थिए, पोइ भले माण्हू न नचनि। ऐं गुज़िरियल भेरे मूं चयो त जेकॾहिं अयाज़ मेले में मूं अर्ज़ु कयो त जेकॾहिं मुंहिंजे कलाम ते को नचियो त मां उथी हलियो वेंदोसांव। मुंहिंजे कलाम ते नचियो न, भई मां उहो ॻाइणो आहियां ई कोन जो मां नचायां तव्हांखे। भई छो मां ॻाइणु नचाइण जे लाइ त नथो ॻायां, मां त क़ौम खे ॿुधाइण थो चाहियां। भई माण्हुनि खे ॿुधाइणु घुरिजे, माण्हुनि खे शऊर पैदा करणु घुरिजे। हाणे जे मां शऊर पैदा करण वारो कलाम ॻायां, उहो जेको आहे भाड़ी माण्हू भाड़े ते जलाद घुरायो बीठा आहिनि हिकिड़ो साईं, वरी अचो साईं हुन ते हीअ धरती तो ते दाहींदी, उन ते माण्हू छेॼ हणणु शुरू करे ॾियनि त पाण मां त उहे कलाम ॻाया आहिनि जेके कमर्शियली मक़बूल नथा थी सघनि। इहे वक़्तु ईंदो जॾहिं हिकिड़ा माण्हू अची तहक़ीक़ ते वेहंदा, तॾहिं चवंदा त हिकिड़ो हिन दौर जो उहो कंपोज़र हो जंहिं संजीदा क़िस्म जी धुनूं ठाहियूं, संजीदा क़िस्म जी शाइरी चूंडी ऐं संजीदा क़िस्म जे माण्हुनि जे लाइ कयो। मां नचाइण जे लाइ या नचण वारनि या हंबोचनि जे लाइ न कयो। मूं ॾिठो आहे घणा माण्हू अची बीहनि था, विस्की पीअ शराब पी अची बीह था रहनि, मां ॻायां थो त माण्हू नचणु शुरू था करे ॾियनि, पोइ मां हथ जोड़ींदा बाबा मां कोन थो ॻाए सघां। मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे माण्हू शऊर सां ॿुधे। जेको मां को अहिड़े क़िस्म जो ॻाइणो आहियां कोन जो मां बेशऊरनि माण्हुनि बेशऊरनि खे नचाइण जे लाइ ॻायां। पोइ हा ईअं हुजे हा त मां हिन महिल लखापति छा अरबपति हुजां। मां इहो पसंदि न कयो, मां क़बूल न कयो। सही सही। तव्हांजे हमीदा अल्ताफ़ लिखे थी त तव्हांजे औलाद मां कंहिंखे तव्हांजी रवायत खे अॻियां वधायो आहे कंहिं? अच्छा, ॻाइण बि थोरो थोरो ॻाइनि था, थोरो थोरो अदाकारी कनि था, थोरो थोरो लिखनि था, थोरो थोरो शाइरी। पर ईअं थियो आहे त जेको मुंहिंजो ॿार आहिनि उहे मीडिया सां वाबस्ता आहिनि। ऐं हीअ त ख़ासि कर ते पारस, उहो त ॾाढो मशहूरु थियो आहे ऐं हिन में पंहिंजे मीडिया में ड्रामनि में, उर्दू ड्रामनि में, सिंधी ड्रामनि में। ऐं हिन शुरू कयो कोई देखे न देखे शबीर तो देखेगा, ऐं उन खां पोइ हाणे सीरियल कया अथसि, हुनजे एवॉर्ड वरिता अथसि। हुनजो संगमरमर में हिन जो थियो पंहिंजे हिनजो तोरा ख़ान थियो ऐं ॾाढो ज़बरदस्त सीनियर अदाकारनि सां अखियुनि में मिलाए हिन कमु कयो। हाणे बि सीरियल करे थो। ॿियो नंढो जेको आहे उहो मीडिया में जेके इहे कमर्शियल्स हलनि थियूं, इहे कमर्शियल्स रिकॉर्ड कंदो आहे। हुनजो डी आहे DP आहे, हुनजा कमु कंदो आहे। ॿियो जेको वॾो आहे उहो कमर्शियल करे थो। इहे सभु पंहिंजे इन वाबस्ता आहिनि, सॼे मीडिया सां वाबस्ता आहिनि। सही सही।